जी नाज़रीन, करमपुर मां सां ख़बर जगह शेयर कंदा हलूं। साबिक़ ज़िला चेयरमैन कशमूर कंदाकोट सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, सूबाई वज़ीर पीपी मीर शबीर अली खान बिजरानी, सरदार दादा मीर ज़याब अली खान बिजरानी, मीर शिराज अली खान बिजरानी ऐं सैयद बशीर अहमद शाह समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे मोज़ज़ीन करमपुर पहुची मीर इनायत हुसैन खान बिजरानी सां वालदा जी वफ़ात ते ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।